तॾहिं मोहम्मद खान में सास पारां हफ़्तेवार अदबी वेह कई शाइरनि नकोड़ तकलीफ़ूं पेश करे दाद माणियो। तमीज़ुद्दीन कुरैशी जी सदारत में थियल अदबी वेह में डॉक्टर कादिर बख्श मक्सी, बेत आशिक अली गाहो, वाई मोहम्मद अली सारिम, सुरियो गज़ल कदीर लगारी, नसरी नज़म जान मोहम्मद लगारी, गीत रामा शाह, गीत ऐं हाकिम अली सोलंगी चंग पेश कयो। अदबी वेक में पेश कयल रिकॉर्ड तख़लीक़नि ते सिंधी अदबी संगत जे ज़िले राब्ता सेक्रेटरी आज़म भट्टी, शाख ते सेक्रेटरी एजाज़ अली जसकाणी, मियां मुख्तार अली निज़ामाणी ऐं ॿियनि स्टाई ऐं तनक़ीदी राया ॾिना। अदबी वेक जे वक़्ती सदर तमीज़ुद्दीन कुरैशी पंहिंजे सदारती राय ॾींदे चयो त सिंधी अदबी संगत शाख तॾहिं मोहम्मद खान जे दस्तूरी अदबी वेक हिकु शानदार अदबी महफ़िल हूंदी आहे जंहिं में तख़लीक़ ऐं तनक़ीद केतिराई ज़हन खोले थी ऐं घणो कुझु सिखण लाइ मिले थो। आख़िर में रफ़ीक आस्टगारी शाह लतीफ़ जे कलाम मां सुर सामूंडी जे बेत सां वेहक जी पुॼाणी कई।